वेलकम बैक नाज़रीन। इते आवाज़ ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। एसटीपी सरबराह डॉक्टर कादर मक्सी क़ौम परस्ती खां ला तालुकी ज़ाहिर करे छड़ी आहे। वाके अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे डॉक्टर कादर मक्सी जो चवण आहे त तंग नज़र क़ौम परस्ती खां ला तालुकी जो इज़हार करियां थो। अॼु खां पाण खे क़ौम परस्त न सॾाईंदसि। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे एसटीपी सरबराह डॉक्टर कादर मक्सी क़ौम परस्ती खां ला तालुकी ज़ाहिर करे छड़ी आहे। डॉक्टर कादर मक्सी जो चवण आहे त तंग नज़र क़ौम परस्ती खां ला तालुकी जो इज़हार करियां थो। तव्हां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे एसटीपी सरबराह डॉक्टर कादर मक्सी क़ौम परस्ती खां ला तालुकी जो इज़हार करे छॾियो आहे। अॼु खां पाण खे क़ौम परस्त न सॾाईंदसि। तफ़सील मालूम कंदासीं नसीर चन्ना जी। नसीर अपडेट कजो। जी संजा, हैदराबाद में सिंध तरक्की पसंद पार्टी जो 32 योम तासीस मल्हायो वियो, जिनमें तरक्की पसंद हाउस से तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें डॉक्टर कादर मक्सी ॿियनि केक काटियो, जॾहिं त उहिदेदारनि ऐं कारकुननि पिणु वॾे अघ में शिरकत कई। उन मौक़े ते तकरीब ख़िताब कंदे डॉक्टर कादर मक्सी जो चवण हो त तंग नज़र क़ौम परस्ती खां ला तालुकी जो इज़हार थो कयां। अॼु खां पोइ पाण खे क़ौम परस्त न सॾाईंदुसि। मूंखे फ़ख्रु आहे त मां पंहिंजी सुञाणप क़ौम परस्ती बदिरां पंहिंजी सिंध सां कयां। संदसि चवण हो त मां सिंध परस्त आहियां, सिंध खे मां सम्झां थो। सिंधी क़ौम खे वतन जी हाकिमियत लाइ रत जे आख़िरी खुरे ताईं जिदोजहद कंदुसि। वतन ते ॾुखियो वक़्तु आयो त पालिया वेंदी ऐं सियासत छॾे वतन सां गॾु बीहंदुसि। डॉक्टर कादर मक्सी जो इहो बि चवण हो त मां ज़िम्मेवारी सां साथियुनि खे ॿुधाइण थो चाहियां त जेके क़ौम परस्ती में ग़रीब अवाम जी निजात जो फ़लसफ़ो न आहे, उन क़ौम परस्ती जिदोजहद उन्हनि जी हाकिमियत जो फ़लसफ़ो न आहे, ग़रीबनि जी निजात जो उन फ़लसफ़ो न आहे, त उनखे उहे सिंध खे कुझु बि नथी ॾेई सघे। तरक़ी पसंद पार्टी मज़ाक़ न आहे, अमली तौर उहा वजूद में आई आहे। असां पंहिंजे अटल इरादनि सां अॼु बि बीठल आहियूं। डॉक्टर कादर मक्सी अॼु बि सिंध जी इस्तेकमाल लाइ मैदान ते आहे। जी ठीकु आहे नसीर, अवां जी वॾी महिरबानी।